अस्सलाम वालेकुम नाज़रीन हिन वक्त पाकिस्तान के अंदर सूरत हाल अफरा तफरी वारी है। जियां पहलगाम जो वाक़ियो थियो, भारत पाकिस्तान ते इल्ज़ाम मढ़ियो, पाकिस्तान भारत के आलमी इदारन खां आलमी सतह ते गैर जानबदार जांच करण की आछ कई, उनमें भरपूर सहकार करण की आछ कई वई, पर उन ते भारत को भी जवाब न दिनो। सिंतास मुआहदे के मुअत्तल कयो वियो, एक तरफ़ो फ़ैसिलो आहे, जंहिंखां पोइ पाणी रोकण ऐं पाणी छॾण जूं ॻाल्हियूं थियूं ऐं इन क़िस्म जा वाक़िया बि थिया। थींदे थींदे थियो छा जो भारत बॉर्डर्स ते जेका इंसानी आबादी आहे, जिथे माण्हू रहनि था, आर्मी जी चेक पोस्टुनि खे छॾे करे उते हुननि हमला करणु शुरू कया। फायरिंग जी ॾे वठि थी, हिक ॿिए जी चौकियुनि खे निशानो बणायो वियो। हाणे उहा सूरत हाल ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। हिन वक़्तु आलमी बिरादरी मुख़्तलिफ़ मुल्क इहा कोशिश करे रहिया आहिनि ऐं ॿिन्ही मुल्कनि खे अपीलूं करे रहिया आहिनि त सूरत हाल खे वधीक छिकताइण खां रोकियो वञे, जीअं इहा सूरत हाल वधीक ख़तरनाक मोड़ ते न पहुचे। जंगियूं जेके बि आहिनि उहे यकीनी तौर ते तबाहीअ जो सबबु आहिनि, तबाही जो कारण आहे। जंग कंहिं बि मुल्क जे मुफ़ाद में नथी हुजे। हाणे सवाल हिते पैदा थिए थो त इन सॼी सूरत हाल जे दौरान ॿ टर्म आहिनि, मिस इन्फॉर्मेशन ऐं डिसइन्फॉर्मेशन, जंहिंखे पाण सिंधीअ में कूड़ी ख़बर चई सघूं था। हिकु ख़बर उहा मिस इन्फॉर्मेशन उहा आहे जेका न चाहींदे या उनजी का ख़बर न हुजे, उते इंटेंशन या उते इरादो को अहिड़ो न हुजे नुक़सान ॾियण जो, या उते का बि पुठियां उनजे का साज़िश न हुजे, उहा ख़बर असां अॻिते पकिड़े सघूं, अॻिते वधाए छॾियूं। ख़ासि तौर ते हिन वक़्तु डिजिटल मीडिया जो ज़मानो आहे, सोशल मीडिया आहे, हर माण्हू वटि स्मार्टफोन आहे। हर माण्हू जेको आहे उहो सिटीज़न जर्नलिस्ट बि काउंट कयो वञे थो, लेखियो वञे थो या उनखे चयो वञे थो। हाणे सूरत हाल जेका आहे, हिन सूरत हाल में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ लॉबीज़ यकीनी तौर ते पंहिंजो फ़ाइदो वठंदियूं आहिनि। हिन वक़्तु छा पियो थिए, सोशल मीडिया ते जेकॾहिं असां ॾिसूं त उते मुख़्तलिफ़ बयान, हर माण्हू पंहिंजे तरफ़ खां का न का ख़बर ॾेई पियो छॾे, जेको हिकु ख़तरनाक अमल आहे। हाणे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त मिस इन्फॉर्मेशन छा आहे ऐं डिसइन्फॉर्मेशन छा आहे, बुनियादी तौर ते जेकॾहिं असां उनजी डेफिनेशन ते, उनजी वस्फ़ ते ॻाल्हाईंदासीं त मिस इन्फॉर्मेशन उहा ख़बर, उहा ॼाण जेका आहे त ग़लति, पर उहा अणॼाणाई में अॻिते फॉरवर्ड कई वई, पखेड़ी वई। पर डिसइन्फॉर्मेशन उहा ॼाण, उहा ख़बर जेका सोचे सम्झे करे उहा पखेड़ी वई। यकीनी तौर ते हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे उहा परेशान कंदड़ आहे। इन सूरत हाल में कूड़ी ख़बर जेका आहे सा वधाई पई वञे। सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, मुख़्तलिफ़ जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि, मुख़्तलिफ़ टूल्स आहिनि, उहे भरिया पिया आहिनि। अफ़वाह पखेड़िया पिया वञनि, अफ़रा तफ़री पखेड़ी पई वञे। सो इन जे करे असां सभिनी जी बुनियादी तौर ते मीडिया हाउसिस जी, सहाफ़ियुनि जी ज़िम्मेवारी आहे, पर हर शहरीअ जी ज़िम्मेवारी आहे त उहो जेतिरो कोशिशि उनजी इहा हुजणु घुरिजे त जेतिरी थी सघे त मिस इन्फॉर्मेशन सां गॾोगॾु डिसइन्फॉर्मेशन खे बि रोकियो वञे। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।